अहम खबर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध रेंजर्स जूं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयुनि दौरान हब ऐं जैकबाबाद मां 6050 लीटर ईरानी तेल, सिगरेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। अहम खबर है अवां सां शेयर कंदासीं। कार्रवाइयुनि दौरान 15 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़ब्त कयल सामान कस्टम इख्तियारनि हवाले कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम खबर शेयर कंदासीं। सिंध रेंजर्स जूं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयूं थियूं आहिनि। कार्रवाइयुनि दौरान हब ऐं जैकबाबाद मां 6050 लीटर ईरानी तेल, सिगरेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। कार्रवाइयुनि दौरान 15 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़ब्त कयल सामान कस्टम इख्तियारनि हवाले कयो वियो आहे। खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध रेंजर्स जूं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयूं थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध रेंजर्स जूं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयुनि दौरान हब ऐं जैकबाबाद मां 6050 लीटर ईरानी तेल ऐं सिगरेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। कार्रवाइयुनि दौरान 15 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़ब्त कयल सामान कस्टम अख़्तियारनि हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध रेंजर्स जूं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयुनि दौरान हब ऐं जैकबाबाद मां 6050 लीटर ईरानी तेल, सिगरेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कराची रेंजर्स जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते स्मगलिंग ऐं ॿियो जेको सामान आहे बॉर्डर भरिसां जेको आहे हबचौकी पोस्ट वटि जेको आहे चेकिंग दौरान 6050 लीटर ईरानी तेल, नान कस्टम, सिगरेट, उन सां गॾोगॾु खाइण पीअण जूं शयूं ऐं 2 गाॾियूं जेको आहे हथ कयूं आहिनि, जिन में 3 बस, 8 मज़दा ऐं 2 ट्रक आहिनि ऐं हिकिड़ो ऑयल टैंकर आहे जेको पाकिस्तान रेंजर्स अॼु हबचौकी भरिसां कार्रवाई कंदे जेको आहे उहो हथ कयो आहे। बेतरफ़ मजमूई तौर ते रेंजर्स तर्जुमान जो चवणो आहे त ऑपरेशन दौरान 70 खां वधीक जेके गैर मुल्की आहिनि उन्हनि खे बि जेको आहे हथ कयो वियो आहे ऐं 2,25,317 लीटर ईरानी तेल आहे ऐं जेको आहे मोटर जनरेटर जेके आहिनि 49 मोटर जनरेटर आहिनि, 530 इंडियन जेको आहे गुटका आहिनि, इम्पोर्टेड जेके सिगरेट आहिनि उहे बि हथ कया आहिनि। इस्तेमाल शुदा जेके शयूं आहिनि उन्हनि में कपिड़ो आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, ऑयल आइटम्स आहिनि। 113 मुलज़िमनि खे बि पिणु जेको आहे पाकिस्तान रेंजर जे तर्जुमान जो चवणु आहे मुकमल चेकिंग दौरान उन्हनि खे बि हथ कयो वियो आहे। मुलज़िमनि खे जेको आहे पुलिस जी कार्रवाई जे लाइ उन्हनि खे हथ कयो आहे, पर पाकिस्तान रेंजर्स अॼु वॾी कार्रवाई कई आहे। नान कस्टम जेके गाॾियूं आहिनि हबचौकी भरिसां चेकिंग दौरान उहे बि हथ कयूं आहिनि। वॾो तादाद आहे जेको आहे ईरानी डीज़ल जो, उहा बि हथ कई वई आहे। जी ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।